नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्तां के इस्लामाबाद मां खबर ॾींदा आहियूं। वज़ीराअज़म इमरान ख़ान खे ऐवान मां एतमाद जो वोट हासिल करण खां पोइ हिकु ॿियो वॾो चैलेंज साम्हूं अची वियो आहे। ज़रीअनि मूजिब हिक तरफ़ पुराणी दोस्ती ऐं भरोसे जोॻो वज़ीर त ॿिए तरफ़ अहम इत्तेहादनि जे विच में मुक़ाबिलो शुरू थी वियो आहे। वज़ीराअज़म इमरान ख़ान ते सेनेट चूंडनि खां पोइ इत्तेहादनि तरफ़ां बि डिप्टी चेयरमैन ऐं वधीक वज़ारतूं ॾियण जा मुतालबा साम्हूं अची रहिया आहिनि। ज़रीअनि जो चवणु आहे त वज़ीराअज़म इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर इंतहाई वेझनि दोस्तनि सां सलाह मशूरा शुरू करे छॾिया आहिनि, पर इत्तेहादनि जी ॻाल्हि न मञण जी सूरत में सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी लॉबिंग मुश्किल थी वेंदी। ॿिए तरफ़ अपोज़िशन वॾी पार्टी पीपल्स पार्टी बि हुकूमती इत्तेहादनि खे आफ़ज़ ॾियण शुरू करे छॾियूं आहिनि। ज़रीअनि मूजिब हुकुमरान पार्टी ऐं इत्तेहादी नुमाइंदनि जे विच में बि वज़ारत ते मुक़ाबिलो शुरू थी चुको आहे। ज़रीअनि जो चवणु आहे त नई चूंडियल सेनेटर बैरिस्टर अली ज़फ़र खे फ़ारूक नसीम जी जॻह ते कानून वारो वज़ीर बणजण जी ख़्वाहिश आहे, जॾहिं त फ़ारूक नसीम कानून वारी वज़ारत खां सवाइ के ॿिए उहिदे जे लाइ तयार न आहे। उन खां अलावा पार्लियामानी मामलनि वारी सलाहकार बाबर ऐवान जो कलमदान हिकु दफ़ो ॿीहर ख़तरे में पइजी वियो आहे। पहिरियां के सेनेट जो टिकट न ॾिनो वियो ऐं हाणे सलाहकार जो बि उहिदो हथ मां वञण जो डपु आहे। ज़रीअनि जो चवणु आहे त बैरिस्टर अली ज़फ़र खे पार्लियामानी मामलनि वारो वज़ीर बनाइण जी आछ कई वई आहे, जंहिंखे नए चूंडियल सेनेटर क़बूल न कयो। ज़रीअनि जो चवणु आहे त MQM हिकु दफ़ो ॿीहर वज़ारत जे मुतालबे खां पोइ डिप्टी चेयरमैन जो उहिदो घुरी वरितो आहे। वज़ीर आज़म जे वेझनि दोस्तनि तरफ़ां फ़ारूक नसीम खे बतौर डिप्टी चेयरमैन जो उहिदो ॾेई सभिनी खे राज़ी करण जी तजवीज़ ॾिनी पई वञे, जॾहिं त फ़ारूक नसीम कानून वारी वज़ारत खां सवाइ को ॿियो कलमदान न संभालण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। ज़रीअनि जो चवणु आहे त फ़ारूक नसीम खे बतौर कानून वारी वज़ीर तौर वज़ीर आज़म जो एतमाद हासिल आहे ऐं इमरान ख़ान उन जी कारकर्दगी मां बि मुतमइन आहे। उन खां अलावा ज़रीअनि जो इहो बि चवणु आहे त MQM खे पीपल्स पार्टी तरफ़ां वॾी आछ कई वई आहे, जे करे हुकूमत सां ॻाल्हियूं न थी सघियूं त MQM हुकूमती इत्तेहाद छॾण जो बि इशारो ॾेई छॾियो। MQM जी क़यादत फैसल सब्ज़ वारी के डिप्टी चेयरमैन सेनेट या MQM जे कोटा जो वज़ीर बनाइण जी ख्वाहिशमंद आहे। उन हवाले सां वज़ीर आज़म इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर सलाह मशूरा शुरू करे छॾिया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।